हिन माईअ खे 7,500 पैसा पूरा करे जो। अमा घणे पैसा पंहिंजा पूरा आहिनि तुंहिंजा? अमा हाँ हाणे पूरा आहिनि। पूरा आहिनि? हाँ अॻोड़े कटियो हाणे वापसि ॾिनो। असांजे लाइ ॿियो कहिड़ो हुकुम आहे? बस दुआ। दुआ आहे असांजे लाइ? तव्हांजे लाइ दुआ। असांखे इहा दुआ ई खपे हाँ, तव्हांजी। बस तव्हांखे दुआ हे वठो। कंदासीं। अमा थोड़ो वञो त असां चेक करनि। असां थोरो पासे थियूं पोइ हाँ पास थियो न थोरो बीठा आहियूं असां। 4,000 कटन घणा था? 300 था कटन। दोस्तों हक़ मौजूद, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। उन ॾींहं खां पोइ वरी असां अॼु BISP सेंटर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ते हिकु दफ़ो ॿीहर मौजूदु आहियूं। छो त असांखे ख़बर पई त अञा कटौती ते बंदि नाहे थी। सो पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं BISP सेंटर ते शिकारपुर जे, जिते कटौती खुलेआम हली रही आहे। कोई इन्हनि खे चवण लाइ या कोई हिननि ख़िलाफ़ु नोटिस वठण लाइ को तयारु न आहे। छो त ही बि का माफ़िया आहे। ही त नंढियूं शयूं, हिननि जे पोयां खोड़ वॾियूं शयूं आहिनि। उहो त तव्हां सम्झंदा हूंदव त कहिड़ी माफ़िया आहे या कहिड़ा हिननि जे पोयां सबब आहिनि, कहिड़ा सरपरस्त आहिनि जेके हिननि माण्हुनि खे हलाइनि था ऐं जेके हिननि खां कटौती कराइनि था। सो अचो त जिन जा पैसा कटौती थियनि था उन्हनि खां पुछा था कयूं। असांजी हिन वक़्तु मौजूदगीअ में सेंटर ते मौजूदु आहियूं ऐं हिन वक़्तु डिवाइस बंदि लॻी पई आहे। ही औरतूं जेके आयूं आहिनि इन्हनि जा कार्ड वग़ैरह चेक न पिया कया वञनि, छो त डिवाइस बि बंदि करे छॾियो असांजे अचण जे करे। माफ़िया आहे, पाण हिन माफ़िया सां त कोन पुॼी सघंदासीं, पर हिन मिसकिन माण्हुनि जे लाइ आवाज़ु ज़रूरु उथारंदासीं। पंहिंजे सहाफ़त जे कैरियर ऐं पंहिंजी सहाफ़त जे करे जेको असांजो कलमकार आहे, जेको असांजो पेशो आहे, उन जे नाते हिन मिसकिन माण्हुनि जो आवाज़ु ज़रूरु भणिबासीं ऐं हिन जे लाइ आवाज़ बि उथारंदासीं। असां हिन वक़्तु सेंटर ते मौजूदु आहियूं, पूरो घंटो थी वियो आहे, डिवाइस बंदि आहे। अमा तव्हांजा पैसा चेक कया अथव? न कया अथऊं चेक। छा चवनि डिवाइस बंदि आहे? चवनि था मानी खाऊं वरी ईअं कयूं, बीठा आहिनि पैसा। मानी खाऊं, हीअं कयूं हूअं कयूं, माना डिवाइस बंदि करे छॾी अथऊं। जीअं जेसि ताईं असां हिते मौजूदु आहियूं सेंटर ते, तेसि ताईं डिवाइस बंदि हूंदी। असां वेंदासीं त वरी पोइ हलाईंदा, वरी कटौती कंदा। छा कयूं अमा? थोड़ो वञो त असां चेक करनि। असां थोरो पासे थियूं पोइ हाँ पास थियो न थोरो बीठा आहियूं असां, घर बि त वञिणो आहे न। ही औरतूं परे खां आहियूं, चवनि थियूं थोरो तव्हां पासे थियो त असांजा कार्ड चेक करनि त असां पंहिंजे घर वञी सघूं, मानी वानी खाई सघूं। पैसा घणा मिला थी? 13,000 आया घणा हुए? 13,500 13,500 आया? 500 रुपया तो कटी ना नस्ल में वठी आहे। कटी न आहिनि? सही आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। पैसा ॿुधायो त मां मसलो। 10,000 आया तो 10,500 10,500 घणा? 10,000 10,500 आया आहिनि ऐं 10,500 ई पूरा वठणा आहिनि। हाणे तव्हांजा पैसा सेंटर ते रिसीव कया अथऊं, पैसा ॾियण जे लाइ तव्हांखे छा था चवनि? निसार ॾे वञो। सर जमाली जेको दुकान अथव अंगूठो आयो अथऊं? अंगूठो आयो अथऊं न? ठीकु आहे। हाँ 7,000 में। हाँ 7.5 में। हाँ 7.5 में। 7.5 छो? घणे पैसा घणा आहिनि? 10.5 न मिलंदी। घणा पैसा मिलिया थी? 7,000 है न, 7 में वरी 400-500 कटे पे मंदा कई मां पोइ हिकिड़ो 100 ई मूंखे ॾिनो। वापस माना 400 माना तव्हांखे 400 पोइ बि घटिया अथई। 400 कटिया अथई। ऐं इहो ॾिठो सही त माना 7,500 हुया। हा हा मूंखे डिवाइस ॾेखारी त तव्हां न ॾेखारे न, हुन ईअं चयो त हलो हलो अदा बि हिन अधीअ जा जंहिंजा पैसा कटियूं चेक था कयूं त हिन जा घणा पैसा आहिनि? 7,500। छाजा पैसा आया अथसि? खोराक जा 7,500 अथसि। हिन माईअ खे 7,500 पैसा पूरा करे जो। अमा घणे पैसा पंहिंजा पूरा आहिनि तुंहिंजा? अमा हाँ हाणे पूरा आहिनि। पूरा आहिनि? हाँ अॻोड़े कटियो हाणे वापसि ॾिनो। असांजे लाइ ॿियो कहिड़ो हुकुम आहे? बस दुआ। दुआ आहे असांजे लाइ? तव्हांजे लाइ दुआ। असांखे इहा दुआ ई खपे तव्हांजी। तव्हांखे दुआ हे वठो। कंदासीं। मुंहिंजा अदा चई 7,500 तव्हांजा आया आहिनि, उन मां कटे 500। मां जंहिं महिल वरी उन्हनि खे चयमि अदा हेॾा छो था? कल्ह 300 हर औरत जा कटियो पिया, अॼु वरी थी विया 500, त तंहिंजी मूंखे 100 रुपयो छड़ो मोटाए ॾिनई। 500 में 400 कटिया अथई। 400 कटिया? हाँ 400।
DC शिकारपुर SSP साहब शाहज़ेब चाचड़ साहब, DC इल्ताफ़ चाचड़ साहब ऐं हितां जा नुमाइंदा। तव्हां ॾिसो था ही ग़रीब औरत आहे जेकी तव्हांखे ॿुधाए रही आहे त मुंहिंजे पैसनि मां, आयल पैसनि मां 500 रुपया कटौती कई वई आहे। हिकिड़ी बेपोच औरत आहे, ग़रीब मिसकिन औरत आहे, जंहिंजे आयल 7,000 मां उन जा 500 रुपयो कटे उनखे 7,000 ॾिना विया आहिनि। को नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे, कोई बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे, न कोई हिननि ख़िलाफ़ु कार्रवाई करण जे लाइ तयारु आहे। आख़िर कंहिंखां सवाल कजे, के अॻियां दांह ॾिजे, कंहिंखे हिन मिसकिन माण्हुनि जो दांह आवाज़ दर्द ॿुधाइजे।